अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो जडे के हैं काफिर टोले सा मुंह मुकाबिल थियो यानी जंग विड़ो त साबित कदम रहो ऐं अल्लाह के घणो याद करियो तमन्ना वहां कामयाब थियो ऐं अल्लाह ऐं संदस रसूल जी अतात करियो ऐं पाण में तकरार यानी झगड़ो न करियो वरना तवां जी हिम्मत टुटी पवंदी ऐं अवां जे इत्तिफाक ऐं यकजहती जी हवा निकरी वेंदी। साबित कदमीअ वक्त के मुश्किलातूं अचनि या घबराहट थिए त उन वक्त सब्र खां कम वठो। बेशक अल्लाह सब्र करण वारनि सां गॾु आहे ऐं तव्हां उन्हनि बदर वारे काफ़िरनि वांगुरु न थियो जेके पंहिंजनि घरनि मां तकबर लाड कोड सां ऐं माण्हुनि जे ॾेखाव वास्ते निकिता ऐं माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोके रहिया हुआ ऐं हू काफ़िर जेकी कुझु कनि था अल्लाह उन्हनि खे चङी तरह घेरो कंदड़ आहे। ऐं जॾहिं शैतान उन्हनि काफ़िरनि खे संदसि अहमाल सिंगारे ॾेखारिया ऐं चयाई त अॼु अव्हां ते इंसाननि मंझां को बि सोभारो नथो थी सघे यकीनन आऊं अव्हां जो मददगार आहियां। पोइ जॾहिं ॿई टोला हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थिया त हू कुड़िन ते ज़ोर ॾेई वठी भॻो ऐं चयाई त बेशक आऊं अव्हां खां बरी आहियां बेशक आऊं उहो कुझु ॾिसी रहियो आहियां यानी मोमिननि जी मदद लाइ आसमान मां लहंदड़ मलाइकनि खे ॾिसी रहियो आहियां जो क़ौमी नथा ॾिसो। बेशक आऊं अल्लाह खां ॾिॼां थो ऐं अल्लाह सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। ऐं उहो वक्त भी याद करे जॾहिं मुनाफिकनि ऐं जिन दिलनि में कुफ्र जी बीमारी हुई तिन चयो त हुननि मुसलमाननि खे संदन दीन फरेब में विधो आहे पर हकीकत इहा आहे त जेको अल्लाह ते भरोसो कंदो त यकीनन अल्लाह उन्हीअ जा सब जाइज़ कम पूरा कंदो। अल्लाह यकीनन ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। ए ॾिसंदड़ जेकॾहिं तूं उहा महल ॾिसी त अजब करी जॾहिं मलाइक काफ़िरनि जो साह कढंदा आहिनि त संदन मुंहनि ऐं पुठिन के सटींदा कुटींदा आहिनि ऐं मलाइक चवंदो अथनि त हाणे साड़ींदड़ अज़ाब जो मज़ो चखो इहो बदिलो उन्हीअ जो आहे जेकी तव्हां जे हथनि अॻिते मोकिलियो आहे। ऐं यादि रखो त बेशक अल्लाह कॾहिं बि पंहिंजे बाननि ते ज़ुल्म करण वारो न आहे। उन्हनि जो हाल बि आले फिरौन ऐं उन्हनि खां अॻियुनि क़ौमुनि जहिड़ो आहे जिन अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो पोइ अल्लाह संदन गुनाहनि जे करे खेनि पकड़ियो। बेशक अल्लाह ज़बरदस्त ताक़तवर ऐं सख़्त सज़ा ॾींदड़ आहे। इहो उन्हीअ करे त वाकई अल्लाह कंहिं बि क़ौम खे का बि नेमत अता करे तेसी ताईं न बदलींदो आहे यानी नेमत सां सरफराज करे महरूम न कंदो आहे जेसी ताईं हू पंहिंजे पाण खे न बदलाइन यानी गुनाह जा कम करे अल्लाह जे गज़ब ऐं ॾमर जा मुस्तहिक न थी। ऐं यकीनन अल्लाह सब कुछ ॿुधंदड़ ऐं सब कुछ ॼाणींदड़ आहे। उन्हनि जो हाल आले फिरौन ऐं उन्हनि खां अॻियुनि क़ौमुनि जहिड़ो आहे जिन पंहिंजे रब जी आयतुनि खे कूड़ो कयो पोइ असां उन्हनि खे संदन गुनाहनि जे करे हलाक कयो ऐं फिरौन जी क़ौम खे गर्क करे छॾियोसि ऐं उहे सब ज़ालिम हुआ। बेशक अल्लाह वटि धरतीअ जे चुरंदड़ सभिनी जानवरनि मां बदतरीन उहे माण्हू आहिनि जिन कुफ्र कयो ऐं हक़ जे मञण खां इनकार कयो पोइ उहे कॾहिं बि ईमान न आणींदा ख़ासि तौर सां उहे जिन सां तो ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा भेरा सुलह जो मुआहिदो कयो आहे पर हर भेरे हुननि यानी बनी करीज़ा वारनि पंहिंजो अहद तोड़ियो ऐं उहे अल्लाह खां नथा ॾिजनि। पोइ जेकॾहिं हू तोखे लड़ाईअ में हथ अचनि यानी तुंहिंजी कैद में काबू थी अचनि त उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾे जो संदन पोइर बि छड़ो छड़ थी वञे मन इहे इबरत हासिल कनि। पोइ जेकॾहिं तोखे कंहिं क़ौम या कबीले जी खयानत यानी दगाबाज़ी ऐं कब्त जो खौफ या अंदेशो हुजे त उन्हनि खे बराबरीअ जे लिहाज़ खां अहदनामे जे पूरे थियण या न थियण खां अॻु पंहिंजी बेज़ारीअ जो इत्तला मोकिल ऐं अहदनामो उछलाए मुंह में हण यानी ॿिन्ही धुरनि खे ख़बर हुअण घुर्जे त अहदनामो टुटी चुको आहे ऐं ओचितो अहदनामो तोड़े हमलो न कज इहा ख़यानत आहे। बेशक अल्लाह ख़यानत कंदड़ खे पसंदि नथो करे। ऐं जिन कुफ्र कयो उहे ईअं न सम्झनि त हू गोई खणी विया यानी अगराई करे विया मोमिननि खे धोखो ॾेई पाण बचाए विया। उहे यकीनन अल्लाह ऐं हक़ जे पैरोकारनि खे कॾहिं बि आजिज़ नथा करे सघनि ऐं उन्हनि काफ़िरनि जे मुक़ाबले लाइ जेतिरे क़द अव्हां खां थी सघे हथियारनि जी कुवत ऐं पालियल घोड़नि सां तयारु रहो।
ऐं उन सां अल्लाह जे दुश्मननि ऐं पंहिंजे दुश्मननि खे ख़ौफ़ ज़्यादा कयो, यानी रोब ॼमाए रखो। उन्हनि दुश्मननि खां सवाइ ॿिया बि अहिड़ा आहिनि जिन खे अव्हां नथा ॼाणो, पर अल्लाह उन्हनि खे ॼाणे थो त जीअं उन्हनि ते बि अव्हां जो धोखो ॼमियल रहे ऐं जेके कुझु अव्हां अल्लाह जी राह में जहाद लाइ ख़र्च कंदो उन जो पूरो बदिलो तव्हां खे ॾिनो वेंदो ऐं तव्हां जी कॾहिं बि बेक़दरी न कई वेंदी। ऐं जेकॾहिं उहे सुलह लाइ लाड़ो कनि त तूं बि उन्हनि लाइ माइल थी ऐं अल्लाह ते ई भरोसो रख, बेशक उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे दगाबाज़ जेकॾहिं तोखे धोखो ॾियण जो इरादो कनि त बेशक तो लाइ अल्लाह काफ़ी आहे। उहो ई त आहे जंहिं तोखे पंहिंजी मदद ऐं मोमिननि सां कुवत बख़्शी, ऐं उहो ई त आहे जंहिं संदनि दिलनि में मुहबत पैदा कई ऐं उन्हनि जी दिलनि खे जोड़ियो या ॻंढियो। जेकॾहिं तूं जेकी ज़मीन में माल या खज़ानो आहे उहो सभु ख़र्च करे हा त बि संदनि दिलनि में मोहबत न विझी सघी हा, यानी संदनि दिलूं जोड़े या ॻंढे न सघी हा, मगर अल्लाह ई आहे जंहिं संदनि दिलनि में मोहबत विधी ऐं मोमिननि खे पाण में ॻंढे छॾियाई। बेशक हू ज़बरदस्त ग़ालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। ऐं ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे लाइ ऐं मोमिननि मां जिन तुंहिंजी ताबेदारी कई हिकु अल्लाह ई काफ़ी आहे। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे जहाद लाइ हिमताई जेकॾहिं मां 20 माण्हू सबर वारा यानी साबित कदम हूंदा त उहे 200 काफ़िरनि ते गालिब पवंदा। जेकॾहिं अहिड़ा 100 हूंदा त 1000 हक़ जे मुनकरनि ते गालिब पवंदा, छाकाणि त हू अहिड़ा माण्हू आहिनि जेके हक़ ऐं बातिल जी हक़ीक़त ऐं जहाद जे जज़्बे खे नथा सम्झनि। हाणे तव्हां ते अल्लाह हल्काई कई, छाकाणि त खेसि मालूम आहे त तव्हां में ज़इफ़ यानी हीड़ाई आहे। बस पोइ हाणे तव्हां मां 100 सब्र करण वारा साबित कदम माण्हू 200 ते 1000 सब्र करण वारा साबित कदम माण्हू अल्लाह जे हुक्म ऐं तौफीक सां 2000 माण्हुनि ते गालिब पवंदा। अल्लाह साबिरनि जो साथी आहे। नबीअ खे हीअ ॻाल्हि नथी सोए जो वटि जंगी कैदी बाक़ी रहिजी वञनि, उहे क़त्ल खां बची वञनि, बल्कि नबीअ खे घुर्जे त मुल्क में काफ़िरनि जी खून रेज़ी आम करे जीअं फितनो बाक़ी न रहे ऐं हक़ जे मुनकरनि जी दिलि में मोमिननि जो धाको ॼमी वञे। तव्हां दुनिया जो सामान यानी माल मता तलब कयो था ऐं अल्लाह तव्हां लाइ आख़िरत जो नेमतूं चाहींदड़ आहे। ऐं अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो ऐं दानाओ आहे। जेकॾहिं अल्लाह इहा ॻाल्हि पहिरियां ई तक़दीर में लिखी छॾे हा त जेको बदर जे कैदियुनि खां फिदियो तव्हां वरितो आहे उन जे बदिले में अव्हां खे तमामु वॾो अज़ाब पहुचे हा। पोइ गनीमत जे हलाल ऐं पाक माल मां तव्हां खे जेको हथ लॻो आहे उहो खाओ ऐं अल्लाह खां ॾिजो, बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम कंदड़ आहे। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि कैदियुनि खे जेके तुंहिंजे कब्ज़े में आहिनि चओ त जेकॾहिं अल्लाह तव्हां जी दिलनि में चङाई ॾिसंदो त जेकी फिदियो अव्हां खां वरितो वियो आहे उन ई खां बहितर अव्हां खे अता कंदो ऐं अव्हां खे माफ़ कंदो। ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत बाज़ारो आहे। ऐं जेकॾहिं तोसां ख़यानत करणु घुरंदा त बेशक अल्लाह सां बि हिन खां अॻु ख़यानत कई हुयाऊं, पोइ अल्लाह खेनि बदर में गिरफ़्तार करायो ऐं तुंहिंजे कब्ज़े में ॾियारियो। ऐं अल्लाह त हर कंहिंखे हर हंधि हर हालत में ऐं हर वक़्तु खूब ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। बेशक जिन ईमान आंदो ऐं वतन छॾियो ऐं पंहिंजे मालनि ऐं जाननि सां अल्लाह जी राह में जहाद कयाऊं ऐं जिन उन्हनि महाजिरनि खे रहण जी जाइ ॾिनी ऐं मदद कई उहे हिक ॿिए जा वारिस आहिनि। ऐं जिन ईमान त आंदो पर दारुस्सलाम ॾांहुं यानी मदीने मुनव्वर ॾांहुं हिजरत न कई अथऊं, उन्हनि सां तव्हांजो विलायत जो रिश्तो या वारिस हुजण जूं ज़िमेवारियूं ऐं को बि लाॻापो न आहे जेसी ताईं उहे हिजरत न कनि। पर जेकॾहिं तोखां दीन जे मामले में मदद घुरनि त सदन मदद करणु तव्हां ते लाज़िम आहे, सिवाय उन क़ौम जे जंहिं जे विच में ऐं अव्हां में मुआहिदो थियल हुजे। ऐं यादि रखो त अव्हां जो कुझु करियो था अल्लाह हुन खे ॾिसी पसी रहियो आहे। जिन कुफ्र कयो आहे उहे हिक ॿिए जा हिमायती आहिनि, तंहिं करे तव्हां मुसलमान
मुसलमान बि हिकु मुस्लिम ब्लॉक ठाहियो ऐं मुतहद थियो। जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो त ज़मीन में फितनू ऐं वॾो फसाद ऐं खून खराबो बर्पा थींदो। ऐं जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई, अल्लाह जी राह में जहाद कयाऊं, जिन मुहाजिरन खे आए ॾिनी ऐं मदद कई, उहे सच्चा मोमिन आहिनि ऐं ईमान वारनि जो पूरो पूरो हक़ अदा कंदड़ आहिनि। इन्हनि लाइ बख़्शिश ऐं इज़त वारो रिज़्क़ आहे। ऐं जिन उन खां पोइ ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं तव्हां सां गॾु जहाद बि कयो त उहे अवां मां ई आहिनि। बेशक तव्हां पाण में भाइ रहियो, पर अल्लाह जे किताब ऐं शरीयत जे हुक्म मौजूब विरासत में रत जो रिश्तो रखंदड़ अज़ीज़ हिक ॿिए जा ज़्यादा हक़दार आहिनि। बेशक अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे। मुसलमानों, जिन मुशरिकन सां तव्हां सुलह जा मुआहिदा कया हा, उन्हई तां अल्लाह ऐं संदसि रसूल हथ खयो, यानी उन्हनि मुशरिकन खां बराइत ला तालुकी मुआहिदनि तां दस्तबरदारी ऐं बेज़ारी जो ही आम ऐलान ऐं पैगाम आहे। तंहिं करे मुशरिको 4 महीना ज़मीन में घुमी फिरी वठो, उन्हई खां पोइ जंग जो ऐलान आहे ऐं चङी तरह समझी छॾियो त बेशक तव्हां अल्लाह खे कॾहिं बि आजिज़ न करे सघंदो ऐं यकीनन अल्लाह काफ़िरन खे ख्वार करण वारो आहे। ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल तरफ़ां वॾे हज यानी हज अकबर यानी ज़ुल हज वारे महीने वारे हज जेॾी माण्हुनि जे अॻियां ही ऐलान थो कजे त बेशक अल्लाह ऐं संदसि रसूल मुशरिकन खे अमुन ॾियण खां हथ खणनि था। पोइ जेकॾहिं हाणे बि ए मक्की जा कुरैशो तव्हां तौबा करियो त इहो तव्हां लाइ बहितर आहे, पर जेकॾहिं मुंहुं मोड़ियो त समझी छॾियो त बेशक अवी अल्लाह खे हरगिज़ आजिज़ नथा करे सघो। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुफ्र कयो आहे उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी खुशखबरी ॾेई छॾ। मगर जिन मुशरिकन सां अवां कौल इकरार या मुआहिदा कया आहिनि ऐं उन्हनि तव्हां सां उन वाइदे में का बि कोताही या घटिताई या भॼिकड़ी न कई आहे ऐं न अवां जे मुक़ाबले में कंहिं ॿिए जी मदद कई आहे त उन्हनि सां मुक़रर कयल मुद्दत ताईं अहद पूरो करियो। बेशक अल्लाह मुत्तकीन परहेज़गारनि ऐं फर्माबरदारनि सां मोहब्बत करे थो। पोइ जॾहिं हुरमत वारा 4 महीना गुज़री वञनि त मुशरिकन खे जिते ॾिसो उते क़त्ल करियो ऐं उन्हनि खे पकड़ियो ऐं उन्हनि जो घेरो करियो ऐं सभिनी रस्तनि ते ख़बर रखण लाइ ताड़ में वियो। पोइ जेकॾहिं तौबा कनि ऐं नमाज़ क़ाइम कनि, ज़कात अदा कनि त संदन रस्तो न रोकियो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे। ऐं जेकॾहिं मुशरिकन मां को तोखां पनाह घुरे त खेसि पनाह ॾे, जीअं हू अल्लाह जो कलाम ॿुधे, पोइ उनखे सलामतीअ वारी जाइ यानी अमान या संदसि घर पहुचायो। उहो उन करे जो हू अहिड़ा माण्हू आहिनि जेके इस्लाम यानी अल्लाह जी हक़ीक़ी दीन बाबति न ॼाणंदा आहिनि। रसूल सां मुशरिकन जो इकरार कीअं थो रही सघे जॾहिं हू खुद उन खे टोड़ींदा रहनि था। अलबत्ता जिन सां मस्जिद हराम वटि तव्हां अहद कयो हो उन्हनि सां अहद निभायो, जेसी ताईं उहे तव्हां लाइ पंहिंजे मुआहिदे ते कायम रहनि त तव्हां बि उन्हनि लाइ पंहिंजे मुआहिदे ते कायम रहो। बेशक अल्लाह मुत्तकीन फर्माबरदारनि ऐं परहेज़गारनि सां मोहब्बत करे थो। उन्हनि सां भला मुआहिदो कीअं कायम रखी सघिबो या उहो कीअं मुमकिन आहे जॾहिं संदन उहा हालत आहे तो जेकॾहिं उहे काफ़िर अवां ते गालिब थीन त हू अवां जे हक़ में न मिटी माइटीअ जो ख्याल कंदा ऐं न कंहिं कौल इकरार जो, ऐं हू त अवां खे सिर्फ़ मिठिन ज़बानी ॻाल्हियुनि सां ख़ुशि करे रहिया आहिनि यानी मुनाफ़िकी वारी खुशामद करे रहिया आहिनि ऐं संदन दिलियूं मञण लाइ तयार न आहिनि। उन्हनि मां अक्सर फासिक यानी बेदीन, नाफरमान, बदकार, कूड़ा, अहद शकन ऐं बिचापड़ा आहिनि। उहे ई मुशरिक आहिनि जिन अल्लाह जी आयतुनि खे थोड़े मुल्ह ते वठी विकिड़ियो, पोइ माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोकियो। बेशक जेकी कुझु हू कनि था सो तमामु बुछड़ो आहे। उहे न कंहिं मोमिन बाबति मिटीअ माइटीअ जो लिहाज़ कंदा आहिनि ऐं न कंहिं मुआहिदे या ज़िमे जो ख्याल कंदा आहिनि ऐं उहे ई हद खां लंघंदड़ आहिनि। पोइ जेकॾहिं हाणे बि हू तौबा कनि ऐं नमाज़ क़ाइम कनि ऐं ज़कात अदा कनि त तव्हांजा दीनी भाइर आहिनि। ऐं इल्म रखंदड़ माण्हुनि लाइ असां पंहिंजूं आयतूं ऐं हुकुम खोले खोले बयान करियूं था। ऐं जेकॾहिं उहे अहद यानी अंजाम करण खां पोइ पंहिंजा कसम टोड़ीनि ऐं अवां जे दीन ते ताना हणनि या ऐब जोई कनि त अहिड़नि काफ़िरनि जे सरदारनि सां जंग करियो, छाकाणि त उन्हनि जो को अहद न आहे यानी उन्हनि जे कसमनि, कौलनि ऐं इकरारनि ऐं अहदनि ते को बि एतबार कोन्हे। तंहिं करे उन्हनि सां विढ़ो त मन हू ज़ुल्म, फितने, फसाद, शरारत ऐं अहद शिकने खां बाज़ अचनि। छा तव्हां अहिड़ी क़ौम सां न विढ़ंदो जिन पंहिंजनि
कसमन के भनियो ऐं पैगंबर के वतन निकाली लाए संभरायो ऐं तव्हां जे खिलाफ पहिरिएं भेरे लड़ाई जी शुरुआत बि हुननि कई। छा तव्हां उन्हनि खां डिॼो था? पोइ जेकॾहिं अवी सच्चा मोमिन आहियो त अल्लाह वधीक हक़दार आहे त उन खां डिॼो। तंहिं करे मोमिनो तव्हांखे घुर्जे त उन्हनि सां जंग करियो। अल्लाह उन्हनि खे तव्हां जे हथां ईज़ाउ रसाईंदो, खेनि ख्वार कंदो ऐं अव्हां खे मथनि सोभ ॾींदो ऐं मोमिननि जी दिलनि खे थधो कंदो ऐं ठारींदो ऐं उन्हनि जे दिलनि जी कावड़ गम ऐं गुस्से खे दूर कंदो। अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पंहिंजी बाज ऐं बख़्शिश सां मोटंदो ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दानाओ आहे। छा तव्हांजो ख़्याल आहे या तव्हां उहो गुमान कयो आहे त बस ईअं ई तव्हांखे बिना आज़माइण यानी बिना जिहाद जी तकलीफ़ जे छॾे ॾीबो? हालांकि तव्हां मां अल्लाह अञा उन्हनि खे ज़ाहिर ई न कयो या निखेड़ियो आहे जिन अल्लाह जी वाट में जिहाद कयो ऐं जिन अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं मोमिननि खां सवाइ कंहिंखे बि दिली दोस्त ऐं राज़दार न करे वरितो ऐं अवी जेकी कुझु कंदा आहियो तंहिंखां अल्लाह चङी तरह बाख़बर आहे। इहो मुशरिकनि जो कम न आहे। मुशरिक उन्हीअ जे लाइक़ न आहिनि जो हू अल्लाह जा घर आबाद कनि जॾहिं त हू पंहिंजे पाण ते कुफ्र जी गवाही ॾियनि था। उन्हनि जा सभु अमल चट थी विया ऐं उहे हमेशा दोज़ख में रहण वारा आहिनि। अल्लाह जी मस्जिदनि खे रुगो उहो शख़्स आबाद करे जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियो ऐं नमाज़ क़ाइम कई ऐं ज़कात अदा कई ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं खां न ॾिनियो। पोइ उम्मीद आहे त अहिड़ा ई माण्हू हिदायत यानी सआदत ऐं कामयाबी हासिल करण वारनि मां हूंदा। छा तव्हां माण्हुनि हाजिन खे पाणी पियारण ऐं मस्जिदुल हराम जी मजावरी करण खे उन शख़्स जे बराबर कयो आहे जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आंदो ऐं अल्लाह जी वाट में जिहाद कयो? अल्लाह वटि त उहे ई ॿई बराबर न आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि यानी मुशरिकनि खे हिदायत न कंदो आहे जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई, घर ॿार ऐं वतन छॾियो ऐं अल्लाह जी वाट में पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे जाननि सां जिहाद कयो। उहे अल्लाह वटि वॾो दर्जो रखनि था ऐं उहे ई मुराद माणण वारा आहिनि। उन्हनि जो रब उन्हनि खे संदन रहमत ऐं आज़िबे ऐं अहिड़नि बाग़नि जी ख़ुशख़बरी ॾिए थो जिन में हुननि लाइ सदाई नेमतूं ई नेमतूं हूंदियूं ऐं हू उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा। बेशक अल्लाह ई आहे जंहिं वटि नेकोकारनि लाइ वॾो अजुर आहे। ए ईमान वारो, पंहिंजे पीअरनि ऐं भाइरनि खे पंहिंजो दोस्त करे न वठो जेकॾहिं उहे कुफ्र खे ईमान खां महबूब या प्यारो सम्झनि ऐं पसंदि कनि। तव्हां मां जेके उन्हनि सां दोस्ती रखंदा पोइ उहे ई ज़ालिम ऐं वॾा नाफ़रमान आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि माण्हुनि खे चई छॾ त हिकॾे तव्हांजा अबा ॾाॾा तव्हांजा पुट ऐं तव्हांजा भाइर ऐं तव्हांजूं ज़ालूं ऐं तव्हांजा मिट माइट ऐं तव्हांजा उहे माल जिन खे तव्हां कमायो आहे ऐं तव्हांजो उहो वापार या तिजारत जंहिंजी मंदीअ या नुक़सान थियण खां अवी डिॼो था ऐं घर महल माड़ियूं जिन खे अवी पसंदि करियो था उहे तव्हांखे अल्लाह ऐं संदसि रसूल संदसि राह में जिहाद करण खां वधीक प्यारा आहिनि। त एसी ताईं तरसो यानी सब्र ऐं इंतज़ार करियो एसी ताईं अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो तानी हुकुम यानी अज़ाब मोकिले ऐं अल्लाह फासिक नाफ़रमान क़ौम खे कॾहिं बि हिदायत नसीब न कंदो आहे। बेशक अल्लाह अव्हांखे घणनि ई हंधनि ते सोभ ॾिनी ऐं हुनैन वारी लड़ाई वारे ॾींहुं बि जॾहिं अव्हांखे पंहिंजे घणाईअ ते नाज़ हो पर उहा कसरत ऐं घणाई अव्हां जे कंहिं बि कम न आई ऐं ज़मीन कुशादी हुजण जे बावजूद अव्हां ते तंग थी वई ऐं अवी पुठिरी भॻो। पोइ अल्लाह पंहिंजे रसूल ते ऐं मोमिननि ते पंहिंजी सकीनत नाज़िल कई यानी तसल्ली ऐं सुकून नाज़िल कयो ऐं मदद लाइ अहिड़ा लश्कर लाथाई जिन खे तव्हां नथे ॾिठो ऐं जिन कुफ्र कयो उन्हनि खे अज़ाब ॾिनाई ऐं इहा ई काफ़िरनि जी सज़ा आहे। वरी उन खां पोइ अल्लाह जंहिंखे चाहींदो तंहिं ते पंहिंजी रहमत सां मोटंदो यानी उन जी तौबा क़बूल कंदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं ॾाढो मेहरबान आहे। ए ईमान वारो, मुशरिक त नापाक पलीत आहिनि तंहिं करे हिन साल खां पोइ मस्जिदुल हराम जे वेझो न वञनि। जेकॾहिं तव्हांखे सुञाईअ जो डपु आहे त पोइ जेकॾहिं अल्लाह घुरियो त पंहिंजे फज़ल सां अव्हांखे सिघो आसूर
फरसूदो करे बेनियाज करे छॾींदो। बेशक अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती दानाओ आहे। ए मुसलमानो, जिन खे किताब ॾिनो वियो आहे, इन सां विढ़ंदा रहो, जेके न की अल्लाह ते ईमान आणीनि था, न की क़यामत जे ॾींहं खे मञनि था, ऐं न की अल्लाह ऐं संदसि पैगंबरनि जे हराम कयल शयुनि खे हराम ॼाणीनि था, ऐं न की सचो दीन क़बूल कनि था। उन्हनि सां एसी ताईं विढ़ो जेसी ताईं हू ज़लील ऐं ख्वार या ज़िमे थी इस्लामी हुकूमत जी बलादस्ती क़बूल करे रयत वांगुरु रहनि ऐं पंहिंजे हथनि सां जिज़ियो ॾियनि। ऐं यहूदिन चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, ऐं नसारनि चयो त ईसा अल्लाह जो पुटु आहे। उहे संदन वातुनि जो ॻाल्हियूं आहिनि। अॻियां काफ़िर बि ईअं चवंदा हुआ, ऐं ही बि उन्हनि सां रीस या मुशाबत कनि था। अल्लाह जी मार पवेनि उन्हनि ज़ालिमनि ते। ही किॾां जो किॾां फिराया ऐं भुलाया पिया वञनि। इन्हनि अल्लाह खे छॾे पंहिंजे आलिमनि ऐं दरवेशनि खे रब करे वरितो आहे, ऐं मसीह पुटु मरियम खे बि अल्लाह करे वरितो आहे। हालांकि उन्हनि खे सिर्फ़ हिकु अल्लाह जी इबादत करण जो हुकुम मिलियल आहे। उन खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे। हू उन्हनि खां पाक आहे जेके मुशरिक साणस शरीक कंदा आहिनि। इस्लाम जा दुश्मन अल्लाह जे नूर हिदायत जी रोशनी या इस्लाम जे चिराग खे पंहिंजी फूकुनि सां विसाइण घुरंदा आहिनि, ऐं अल्लाह पंहिंजे नूर खे मुकमल करण तोड़ ताईं रसाइण खां सवाइ न रहंदो। पोइ खणी काफ़िर केतिरो बि अरहा छो न थियूं। अल्लाह त उहो आहे जे पंहिंजे पैगंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां हिन लाइ मोकिलियो त उन्हनि खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे। पोइ खणी मुशरिकनि खे केतिरो बि नागवार ऐं बुरो छो न लॻे। ए ईमान वारो, बेशक अहले किताब जा अक्सर आलिम ऐं दरवेश माण्हुनि जे माल खे बातिल यानी कूड़नि ऐं ठगीअ जे तरीक़नि सां खाइनि था, ऐं अल्लाह जी वाट खां माण्हुनि खे झलींदा ऐं थेड़ींदा रहनि था। ऐं जेके माण्हू सोन चांदी गॾु कंदा रहनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि, ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। पोइ जॾहिं उहो संदन माल दोज़ख जी बाहि में तपाइबो, पोइ उन तपियल माल यानी सोन ऐं चांदीअ सां संदन पेशानियूं ऐं संदन पासा ऐं संदन पुठियूं ॾंबिबियूं वेंदियूं, ऐं चइबनि त ही उहो खज़ानो आहे जेको तव्हां पाण लाइ गॾु कयो हो। पोइ मज़ो चखो उन माल जो जेको तव्हां गॾु कयो हो। बेशक अल्लाह वटि जंहिं ॾींहं खां आसमान ऐं ज़मीन ख़लक़िया आहिनि, उन ॾींहं खां अल्लाह जे किताब में महीननि जो तादाद 12 आहे। मंझाइनि 4 महीना रजब, ज़ुल्क़ात, ज़ुल्हज ऐं मुहर्रम तज़ीम या हुरमत वारा आहिनि। इहो सही दीन आहे। तंहिं करे उन्हनि महीननि में पंहिंजे पाण ते ज़ुल्म न करियो। ऐं ए मोमिनो, तव्हां सभु गॾिजी मुशरिकनि सां विढ़ो जहिड़ीअ तरह हू तव्हां सां सभु गॾिजी विढ़नि था, ऐं ॼाणे यानी ॿुधी छॾियो त बेशक अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। बेशक नसी हुरमत वारनि महीननि खे हटाइण या अॻिते पोइते करण रुगो कुफ्र में वाधारो करण यानी हिकु काफ़रानी हरकत आहे। तंहिंसां ही काफ़िर गुमराही में मुब्तला कया वञनि था। कंहिं साल हिकु महीने खे हलाल कंदा आहिनि त ॿिए साल उन्हीअ महीने खे हराम कंदा आहिनि। हिन लाइ त अल्लाह जे तज़ीम यानी हुरमत कयल महीननि जो तादाद बि पूरो कनि ऐं अल्लाह जे हराम कयल खे हलाल कनि। उन्हनि लाइ संदन बुछड़ा कम सुहिणा करे ॾेखारिया विया आहिनि, ऐं अल्लाह काफ़िरनि जी क़ौम खे कॾहिं बि हिदायत न कंदो आहे। ए ईमान वारो, तव्हांखे छा थियो आहे जो जॾहिं अव्हां खे चयो वेंदो आहे त अल्लाह जी वाट में जिहाद लाइ निकिरो, तव्हीं ज़मीन ते बार थी पओ था यानी ज़मीन ते किरी पओ था? छा तव्हां आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जी ज़िंदगीअ ते राज़ी आहियो? जेकॾहिं ईअं सम्झो अथव त पोइ यादि रखो त ही दुनिया जो माल मताओ यानी साज़ ऐं सामान आख़िरत जे मुक़ाबले में बिल्कुलु थोरो आहे। दुनिया जूं ही आज़ी ख़ुशियूं आख़िरत जी अबदी नेमतुनि जे मुक़ाबले में का बि हैसियत नथियूं रखनि। मुसलमानो, सुस्तीअ ऐं काहिलीअ में न पओ, न वरी ऐश इशरत खे पंहिंजे वेझो अचण ॾियो। ऐं जेकॾहिं जिहाद लाइ न निकिरंदो त अल्लाह तव्हांखे दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं तव्हांजी जाइ ते ॿी क़ौम खे आणींदो, ऐं अवी उन क़ौम खे को बि नुक़सान या ज़रर न पहुचाए सघंदो। ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे। जेकॾहिं तव्हां पैगंबर जी मदद न कंदो त न करियो। अल्लाह
अल्लाह उन जी उन वक्त भी मदद कई आहे जॾहिं मक्के जे काफ़रनि खेसि इन हालत में वतन मां कढियो हो जो हू पाण में सिर्फ़ 2 ॼणा हुआ। ॿिनि मां हिकु पाण पैगंबर हो ऐं ॿई गारे सोर में हुआ ऐं अल्लाह जो रसूल पंहिंजे साथीअ यानी हज़रत अबू बकर खे तसल्ली ॾेई रहियो हो त गम न कर, यकीनन अल्लाह असां सां साण आहे, उहो दुश्मननि खे असां ते गलबो न ॾींदो। उन वक्त अल्लाह उन ते यानी अबू बकर ते दिली सुकून नाज़िल कयो ऐं अल्लाह पैगंबर जी अहिड़े लश्कर सां मदद कई जेको तव्हां नथे ॾिठो। काफ़रनि जी ॻाल्हि हेठियाऊं कयाईं, उन्हनि जे मनसूबनि खे खाक में मिलायाईं। अल्लाह जी ॻाल्हि त हमेशा मथाऊं आहे। अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। मुसलमानो तव्हां जिहाद लाइ निकिरो, पोइ खणी अव्हां हल्का हुजो या गरा, हर हाल में जिहाद लाइ संभरियल रहो। पोइ खणी असलो थोड़ो हुजे या घणो, खुशहाल हुजो या तंगदस्त, सवार हुजो या प्यादा, जवान हुजो या पोढ़ा, ज़ईफ हुजो या तंदुरुस्त, हर हाल में जहिड़ो बि जहाद हुजे उन लाइ तयार रहो ऐं अल्लाह जी राह में पंहिंजनि मालनि ऐं जाननि सां जिहाद करियो, उहो ई तव्हां लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां आख़िरत जे नफ़े ऐं नुक़सान जी ॼाण या सम्झ रखो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं माले गनीमत वेझो आसानीअ ऐं जल्दीअ सां मिलण वारो ऐं सफ़र सवलो हुजे हा त उहे मुनाफ़िक ज़रूर तुंहिंजे पुठियां हलण लाइ तयार थी वञनि हा अगरि खेनि पंध पारां ऐं अणांगो लॻो। हाणे उहे अल्लाह जो कसम खणी चवंदा त जेकॾहिं असांजो वस हले हा या ताक़त सारे सघूं हा त ज़रूर तव्हां सां निकिरूं हा। उहे पंहिंजे पाण खे हलाकत में विझी रहिया आहिनि ऐं अल्लाह उहो चङी तरह ॼाणे थो त बेशक इहे माण्हू सरासर कूड़ा आहिनि। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तोखे माफ़ कयो। उन्हनि मुनाफ़िकनि खे तो इजाज़त छो ॾिनी त हू जंग में शरीक न थियनि जेसी ताईं तोते उहे पधरा थियनि हा जिन सच ॻाल्हायो ऐं तूं कूड़नि खे बि ॼाणे वठी हा। जेके अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं खे मञनि था से पंहिंजे मालनि ऐं पंहिंजी जिंद जाननि सां जिहाद करण लाइ तोखां बहानो ॻोल्हे मोकल या इजाज़त नथा घुरनि ऐं अल्लाह परहेज़गारनि ऐं फरमाबरदारनि ऐं अल्लाह खां ख़ौफ़ रखंदड़ ऐं वफ़ादारनि खे खूब ॼाणे थो। जंग या जिहाद में शरीक न थियण जी इजाज़त सिर्फ़ उहे ई तोखां तलब कंदा जेके अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान नथा रखनि, संदन दिलियूं शक में पयल आहिनि, तंहिं करे उहे पंहिंजे शक में ई सरगर्दान ऐं बुॾतर जो शिकार आहिनि। ऐं जेकॾहिं उहे मुनाफ़िक जिहाद में सच पच निकिरण जो इरादो कनि हा त उन लाइ ज़रूर को सामान तयारु कनि हा, मगर अल्लाह संदन हलण खे पसंदि न कयो ऐं खेनि रोके छॾियो ऐं उन्हनि खे चयो वियो त अव्हीं बि वेठलनि सां गॾु वेही रहो, यानी उन्हनि खे चुरण जी तौफ़ीक़ ई न मिली। ऐं जेकॾहिं अव्हां सां निकिरनि बि हा त तव्हां में सवाइ ख़राबी ऐं शरारत जे ॿी शइ जो वाधारो न कनि हा ऐं अव्हां में फितने पैदा करण लाइ डुक डोड़ कनि हा। ऐं हाणे बि अव्हां में उन्हनि जा केतिरा जासूस आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि खे खूब ॼाणे थो। बेशक उन खां अॻु बि उन्हनि अव्हां में फितनो पैदा करण जूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं तुंहिंजे मामलनि खे बिगाड़ण जी कोशिशूं ऐं सलाहूं कंदा रहिया। तव्हांजो हक़ यानी सचो वाइदो अची वियो ऐं अल्लाह जो हुकुम ग़ालिब ऐं ज़ाहिर थियो ऐं उहे अहिड़ो हुकुम ऐं तव्हांजी फतह मथां फतह नापसंदाई कंदा रहिया। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां को जद बिन केस अहिड़ो आहे जेको चवे थो त मूंखे इजाज़त ॾे त जीअं आऊं जिहाद में न हलां ऐं मूंखे फितने यानी आज़माइश में न विझ। मुसलमानो ॿुधी छॾियो त फितने में त उहे पाण अॻे ई आहिनि ऐं बेशक जहन्नम अहिड़नि काफ़रनि खे वकोड़े छॾियो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तोखे सुख या फ़ाइदो पहुचंदो आहे त उन्हनि खे ॾुखियो लॻंदो आहे ऐं जॾहिं तोखे को ॾुख पहुचंदो आहे त चवंदा आहिनि त बेशक असां पंहिंजा कम अॻे ई दूर अंदेशीअ सां संभाले वरिता ऐं उहे सुरहा ऐं ख़ुशि थी मोटनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त असांखे हरगिज़ का बि शइ दुख या सुख, बुराई या भलाई नथी पहुची सघे मगर जेका अल्लाह असां लाइ लिखी आहे उहो असांजो मौला संभालींदड़ ऐं कारसाज़ आहे।
ऐं मोमिनन खे रुगो अल्लाह ते ही भरोसो रखण घुर्जे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मुनाफिकन खे चओ त तव्हां असां लाइ ॿिन भलाइन मां कंहिं हिक खां अलावा कहिड़ी उम्मीद करे सघो था, शहादत या फतह, सो असां लाइ त भलाई ही भलाई आहे। ऐं ए काफिरो, असीं त उन ई इंतजार में आहियूं त अल्लाह अव्हां खे पाण वटां अज़ाब में मुब्तला करे या असां जे हथां का मार ॾियारे, तंहिं करे तव्हां बि इंतजार करियो ऐं बेशक असीं बि तव्हां सां गॾु मुंतज़िर आहियूं। ऐं उन्हनि मुनाफिकन खे पिण चओ तव्हां पंहिंजो माल सुरहा ते ख़र्च करियो या अरहा थी, तव्हां खां उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। बेशक अव्हां वाकई फासिक, बेदीन ऐं नाफरमान माण्हू आहियो। उन्हनि जे ॾिनल माल जी न क़बूल पवण जो कारण हिन खां सवाइ ॿियो को बि न आहे जो बेशक उहे अल्लाह ऐं संदसि रसूल जा मुनकर आहिनि ऐं नमाज़ लाइ न ईंदा आहिनि मगर सुस्तीअ, काहिलीअ ऐं आरस सां ऐं न की ख़र्च कंदा आहिनि मगर अरहा थी। तंहिं करे तोखे ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न की उन्हनि जा माल हैरत या अजब में विझनि ऐं न की सनन औलाद। अल्लाह रुगो घुरंदो आहे त उन्हनि शयुनि सां उन्हनि खे हिन दुनिया जी हयाती में ही अज़ाब करे ऐं संदन साह उन हालत में कब्ज़ थीन जो हू काफिर हुजनि ऐं अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त बेशक उहे ज़रूर अव्हां मां आहिनि, यानी मोमिन आहिनि, पर हक़ीक़त में उहे अव्हां मां न आहिनि, लेकिन उहे ढिढड़ी बुज़दिल क़ौम आहिनि। उन्हनि जी हालत इहा आहे जो जेकॾहिं खेनि का पनाह जी जाइ या के चरूं या लिकी वञण जो हंधु मिले हा त उन्हनि ॾांहुं तंग छिनाए भॼी वञनि हा, ज़ोरीअ भॼी वञे उन में लिकनि हा। ऐं उन्हनि मुनाफिकनि मां कंहिं सदकनि यानी ख़ैराती माल जी विरासत बाबति तोखे ताना हणनि था, पोइ जेकॾहिं मंझाइंसि सदके जे माल मां खेनि ॾिनो वञे त राज़ी थियनि था ऐं जेकॾहिं उन मां न ॾिनो वञे त उन ई महल कावड़जी वञनि था। ऐं कहिड़ो न चङो थिए हा जेकॾहिं वाकई हू उन में राज़ी थियनि हा जेके अल्लाह ऐं संदसि रसूल खेनि ॾिनो ऐं चवनि हा त अल्लाह ई असां लाइ काफ़ी आहे ऐं जल्दी ई अल्लाह असांखे पंहिंजे फज़ल सां ॾींदो ऐं संदसि रसूल बि असां ते महिरबानी कंदो ऐं बेशक असीं त अल्लाह ॾांहुं ई रग़बत रखंदड़ ऐं आस लॻायो वेठा आहियूं। बेशक सदका ऐं ज़कात त रुगो फ़क़ीरनि लाइ जिन खे खाइण लाइ कुझु न हुजे, मिस्कीननि लाइ, उहे मोहताज जे हथ नथा टंगीन, ऐं ज़कात वसूल कंदड़नि लाइ आहिनि ऐं तालिफुल क़ुलूब लाइ, यानी कंहिंजी दिल जोईअ लाइ या दिल वठण लाइ या कलमा हक़ लाइ रग़बत पैदा करण लाइ या इस्लाम लाइ क़ाइल करण ऐं उल्फत पैदा करण ऐं बाननि जी गर्दनुनि आज़ाद करण लाइ ऐं कर्ज़दारनि जी कर्ज़ अदा करण लाइ ऐं अल्लाह जी राह में ख़र्च करण यानी जिहाद लाइ ऐं मुसाफ़िरनि जिन खे घर पहुचण ताईं ख़र्च न हुजे उन्हनि लाइ आहिनि। इहो हुकुम अल्लाह तरफ़ां फ़र्ज़ ऐं मुक़रर कयल आहे ऐं अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती दानाओ आहे। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके नबीअ खे बदगोई करे या नाशाइस्ता अल्फाज़ चई ईज़ाइनि था ऐं चवनि था त हू नबी त रुगो ॿुधंदड़ आहे, यानी हर ॻाल्हि मञंदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त हिन जे उन ॿुधण में तव्हां जे लाइ भलाई आहे ऐं हू नबी अल्लाह ते ईमान आणे थो ऐं ईमान वारनि ते भरोसो ऐं यकीन करे थो ऐं तव्हां मां ईमान आणण वारनि लाइ सरासर रहमत आहे। ऐं हिन ॻाल्हि खे कॾहिं बि न विसारजो त जेके अल्लाह जे रसूल खे ईज़ाउ पहुचाइनि था उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। उहे मुनाफ़िक अव्हां जे साम्हूं अल्लाह जा कसम खणी अव्हां खे राज़ी करण घुरनि था, हालांकि जेकॾहिं उहे मोमिन आहिनि त अल्लाह ऐं संदसि रसूल जो वधीक हक़ आहे त उन्हनि खे राज़ी कनि। छा उन्हनि खे ख़बर न आहे त जेको अल्लाह ऐं संदसि रसूल जी मुखालिफ़त या मुक़ाबिलो कंदो त उन लाइ यकीनन जहन्नम जी बाहि आहे जंहिं में हू हमेशा रहंदो। इहा वॾी रुसवाई ऐं ख्वारी आहे। मुनाफ़िकनि खे डपु आहे त किथे मुसलमाननि ते का अहिड़ी सूरत नाज़िल न थिए जाके मुनाफ़िकनि जी दिलनि जी ख़बर न ॾेई छॾे ऐं भेद खोले छॾे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त ठठोलियूं करे वठो, बेशक अल्लाह हर उन शइ खे पधिरो कंदो जंहिं जो अव्हां अंदेशो ऐं डपु करियो था। ऐं जेकॾहिं तूं उन्हनि मुनाफ़िकनि खां पुछंदे त छा सुसपुस करे रहिया हुआ, चवंदा असां त रुगो खिल भोग या चर्चा पिया कया। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा तव्हां अल्लाह संदसि आयतुनि ऐं संदसि रसूल सां खिल भोग
चर्चा ऐं मज़ाक करियो था। हाणे बहाना न करियो, तव्हां ईमान आणण खां पोइ कुफ्र करे चुका आहियो। जेकॾहिं असीं तव्हां मां कंहिं जमायत खे माफ़ बि करियूं त कंहिं जमायत खे ज़रूर सज़ा ॾींदासूं, छाकाणि त उहे यकीनन मुजरिम यानी ॾोहारी आहिनि। मुनाफिक मर्द ऐं मुनाफिक औरतूं सभु हिक ॿिए जहिड़ा आहिनि। हू बदीअ यानी बुछड़ियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम कनि था ऐं नेकीअ यानी चङियुनि ॻाल्हियुनि खां रोकीनि था ऐं पंहिंजूं मुठियूं भकोड़े बंदि रखनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि। उहे अल्लाह खे विसारे वेठा आहिनि, तंहिं करे हू बि खेनि विसारे चुको आहे। बेशक मुनाफिक ई फासिक आहिनि यानी बेदीन, नाफरमान, सरकश ऐं दायरे इस्लाम खां ख़ारिज आहिनि। मुनाफिक मर्दनि ऐं मुनाफिक औरतुनि ऐं काफ़िरनि लाइ जहन्नम जी बाहि में दाख़िल करण जो वाइदो कयो आहे, जंहिं में हू हमेशा रहंदा ऐं इहा सज़ाई संदन लाइ बस काफ़ी आहे। ऐं अल्लाह मथिन लानत फिटकार विधी ऐं उन्हनि लाइ हमेशा रहंदड़ अज़ाब हूंदो। ए मुनाफिको, तव्हां बि उन्हनि वांगुरु रहियो जेके अव्हां खां अॻु में हुआ। उहे तव्हां खां वधीक सघारा ऐं माल ऐं औलाद जी घणाईअ में बि वधीक हुआ। पोइ हुननि दुनिया मां खूब फ़ाइदो वरितो ऐं तव्हां बि दुनिया जी ज़िंदगीअ मां पंहिंजे हिसे जा खूब मज़ा माणिया, अहिड़ी तरह हुननि माणिया हुआ। ऐं अव्हां बि अहिड़नि अजायनि बहसनि यानी तकरारनि ऐं फिज़ूल ॻाल्हियुनि में पइजी विया आहियो, जहिड़ी तरह उहे फिज़ूल बहसनि में पयल हुआ। इहे उहे आहिनि जिन जा समूरा अहमाल दुनिया या आख़िरत में चट थी विया, यानी कई कमाई ज़ाया थी वई ऐं उहे ई खसारे वारा आहिनि। छा उन्हनि खे उन्हनि माण्हुनि जूं ख़बरूं न पहुतियूं आहिनि जेके इन्हनि खां अॻु गुज़री चुका आहिनि, जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, आद ऐं समूद, इब्राहिम जी क़ौम या मदीन जे रहाकुनि जी ऐं उन्हनि वसंदिन या ॻोठनि जी जिन खे ऊंधो कयो वियो हो। उन्हनि क़ौमनि वटि संदन पैगंबरनि पधरियूं निशानियूं आंदियूं, पर पोइ बि हुननि हक़ जो इनकार कयो ऐं आख़िर उन्हनि ते खुदाई कहर नाज़िल थियो। ऐं अल्लाह अहिड़ो न आहे जो कंहिं ते ज़ुल्म करे, पर इहे पाण ई पंहिंजे मथां ज़ुल्म कंदड़ हुआ। ऐं मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं हिक ॿिए जा मददगार यानी साथी आहिनि। हू भलाई जो हुकुम ॾीनि था ऐं बुराईअ खां रोकीनि था ऐं नमाज़ खे क़ाइम कनि था ऐं ज़कात ॾीनि था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जी हर हाल में पूरी अताअत यानी ताबेदारी कनि था। इहे ई आहिनि जिन ते अल्लाह ज़रूर पंहिंजो रहम कंदो। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। अहिड़नि मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि सां अल्लाह जन्नत में अहिड़नि बाग़नि जो वाइदो कयो आहे जिन जे हेठियां नहरियूं वहंदियूं हूंदियूं ऐं उहे ई उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा ऐं उन्हनि सदा बहार बाग़नि में पाक ऐं सुठियूं जायूं हूंदियूं ऐं सभ खां वधीक त अल्लाह जो रिज़वान यानी अल्लाह जे कुर्ब, राज़िबे ऐं खुशनूदीअ जहिड़ी अता हासिल हूंदी ऐं इहा ई वॾी कामयाबी ऐं मुराद माणण आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि ऐं मुनाफ़िकनि सां जिहाद कंदो रह, तलवार ऐं ज़बान सां, ऐं उन्हनि ते सख़्ती कर ऐं उन्हनि जी जाइ नेठि जहन्नम आहे ऐं इहा मोटण जी ॾाढी बुछड़ी जाइ आहे। इहे मुनाफ़िक माण्हू अल्लाह जा कसम खणंदा आहिनि त हुननि रसूल अल्लाह जे ख़िलाफ़ इहा ॻाल्हि न चई आहे, हालांकि यकीनन कुफ्र जो कलमो चयो अथनि, पंहिंजे इस्लाम आणण खां पोइ कुफ्र कयाऊं ऐं उन्हनि पको इरादो कयो हो त तोखे नुक़सान पहुचाई, पर हू उनखे पहुचाए न सघिया ऐं उन्हनि रुगो उन जो बदिलो थे वरितो जो अल्लाह ऐं संदसि रसूल उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां गनी यानी शाहूकार कयो हो। पोइ जेकॾहिं हू हाणे बि तौबा कनि त संदन लाइ भलो आहे, ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ींदा त अल्लाह खेनि दुनिया ऐं आख़िरत में दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं उन्हनि लाइ रोई ज़मीन ते न को हिमायती ऐं न कोई मददगार हूंदो। ऐं उन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि जिन अल्लाह सां अहद यानी अंजाम कयो हो त जेकॾहिं उन पंहिंजे फज़ल सां असांखे नवाज़ो त असीं ज़रूर सदको यानी ख़ैर ख़ैरात ॾींदासीं ऐं ज़रूर नेकी कंदड़नि मां थींदासीं। पोइ जॾहिं अल्लाह खेनि पंहिंजे फज़ल सां अता कयो त उन्हनि उन ई ॾिनल माल जी ख़ैरात करण में बुख़ल कयो यानी कंजूसी कयाऊं ऐं हक़ खां मुंहुं मोड़ियाऊं ऐं वाइदे तां फिरी विया। तंहिं करे उन अल्लाह संदनि दिलनि में क़यामत जे ॾींहं ताईं जॾहिं सांस मुलाक़ाती थींदा नफ़ाक़ लॻाए छॾियो, छाकाणि त उन्हनि अल्लाह सां कयल वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं उन करे बि जो उहे कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। छा उहे नथा ॼाणीनि त बेशक अल्लाह संदनि राज़ ऐं गुझियूं सलाहूं ॼाणे थो
यकीनन अल्लाह त सब गुझूं ॻाल्हियूं यानी गैब चङी तरह ॼाणींदड़ आहे। जेके माण्हू रज़ा ऐं ख़ुशीअ सां सदके ॾींदड़ मोमिननि जे सदके ॾियण ते ताना हणंदा आहिनि ऐं उन्हनि ते चिथरू पिण कंदा आहिनि, जिन वटि अल्लाह जी वाट में ॾियण लाइ सिवाय पंहिंजी महिनत ऐं मज़दूरीअ जी कमाईअ खां सिवाय ॿियो कुझु बि न हूंदो आहे। अल्लाह अहिड़नि मस्किरिन कंदड़नि जी मज़ाक उॾाईंदो ऐं उन्हनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं उन्हनि लाइ बख़्शिश घुरी या उन्हनि लाइ बख़्शिश न घुरी? जेकॾहिं 70 भेरा बख़्शिश घुरी त बि अल्लाह उन्हनि खे हरगिज़ न बख़्शींदो। इहो हिन सबब आहे जो हुननि अल्लाह ऐं संदसि रसूल खे न मञियो ऐं अल्लाह फासिक माण्हुनि यानी नाफरमान, बदकार, मुनकर ऐं बेदीन खे हिदायत न कंदो आहे। ग़ज़वा तबूक जी जहाद ते न वञण वारा पुठियां रहंदड़ अल्लाह जे रसूल जे बरख़िलाफ़ पंहिंजे पोइते बीहण वारनि ते ख़ुशि थिया ऐं पंहिंजनि मालनि ऐं जिंद जानिन सां अल्लाह जी राह में जिहाद करण खे नापसंद कयाऊं ऐं चयाऊं त गर्मीअ में जिहाद लाइ न निकिरो। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जहन्नम जी बाहि हिन दुनिया जी गर्मीअ खां ॾाढी गरम आहे। काश हू इहा ॻाल्हि सम्झनि हा त ईअं न कनि हा, पोइ भले थोरो खिली ख़ुशि थी वठनि। उन्हनि खे दुनिया ऐं आख़िरत में रोइणो ई रोइणो आहे, तंहिं करे उन्हनि खे घुर्जे त थोरो खिलनि ऐं घणो रोअनि उन्हनि अमलनि जे बदिले में जेके हू कंदा रहनि था। तंहिं करे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं अल्लाह तोखे उन्हनि मंझां किन बचियल मुनाफ़िकनि जे कंहिं जमायत ॾांहुं मोटाए ऐं जेकॾहिं उहे तोखां जिहाद लाइ निकिरण जी मोकल घुरनि त तूं खेनि चई ॾे त तव्हां हरगिज़ मूंसां गॾु न निकिरंदो ऐं न मूंसां गॾिजी कंहिं दुश्मन सां विढ़ंदो। तव्हांजी हालत जी त मूंखे पहिरियां ई ख़बर आहे। लाशक तव्हां पहिरीं बि बहाना बणाया पोइ ते विहण ते राज़ी थिया हुआ, तंहिं करे हाणे बि पोइ ते विहंदड़नि सां गॾु वेहो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि मां को मरी वञे त उन्हनि जी जनाज़े निमाज़ हरगिज़ न पढ़ाए जाए ऐं न उन जी क़बर ते वञी बीह जाए। बेशक उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे न मञियो ऐं उहे फासिक, बेदीन ऐं नाफरमान थी मुआ। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जा माल ऐं औलाद तोखे अजब में न विझनि यानी न मुतासिर कनि। अल्लाह त वाकई इरादो कयो आहे त उन्हीअ माल ऐं औलाद जे वसीले खेनि हिन दुनिया में सज़ा ॾिए ऐं संदन साह उन हालत में निकिरनि जो हू काफ़िर ई हुजनि, यानी संदन साह कुफ्र जी हालत में निकिरनि। ऐं मुनाफ़िकनि जो त इहो हाल आहे त जॾहिं का सूरत नाज़िल थिए थी त अल्लाह ते ईमान आणियो ऐं संदसि रसूल सां गॾु जिहाद करियो त उन्हनि मां आसूदा या दुनियादार तोखां मोकल घुरनि था, जिहाद करण खां माज़रत ऐं बचण जो बहानो पेश कनि था ऐं चवनि था त असांखे छॾ त बीहण वारनि सां गॾु रहूं, यानी पोइते रहिजी वञण वारनि सां रहण ॾियो। उन्हनि माण्हुनि पोइते रहंदड़नि पंहिंजी ज़ालुनि ऐं ॿारनि सां गॾु रहण पसंदि कयो ऐं सदन दिलनि ते मोहर हई वई, तंहिं करे हू कुझु बि नथा सम्झनि। पर पैगंबर ऐं जिन साणस ईमान आंदो तिन पंहिंजे मालनि ऐं जिंद जान सां जिहाद कयो ऐं उन्हनि लाइ सभु भलायूं यानी चङायूं आहिनि ऐं उहे ई कामयाब ऐं कामरान आहिनि। अल्लाह उन्हनि लाइ अहिड़ा बाग तयार कया आहिनि जिन जे हेठां नहरियूं वहंदड़ आहिनि ऐं उहे ई उन में हमेशा रहंदा। इहा ई अज़ीम कामयाबी ऐं मुराद माणण आहे। बदविन मां केतिरा ई बहाना करण वारा आया त खेनि पोइते रहण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं पिण जिन अल्लाह ऐं संदसि रसूल खे कूड़ो ॼातो से बि जिहाद करण खां पोइते वेही रहिया ऐं उहे इहो न विसारिन त जिन कुफ्र कयो आहे तिन खे अनक़रीब ॾुखोईंदड़ अज़ाब पहुचण वारो आहे, न कि ज़ईफ़नि यानी हीड़नि या आजिज़नि ते ऐं न कि बीमारनि ते ऐं न कि उन्हनि ते गुनाह आहे जिन वटि जिहाद लाइ ज़रूरी ख़र्च न आहे ऐं बेसरो व सामान उन्हनि ते का तंगी ऐं हर्ज न आहे। जॾहिं त उहे सच्चीअ दिलि सां अल्लाह ऐं संदसि रसूल जा वफ़ादार ऐं ख़ैर ख़्वाह हुजनि, अहिड़नि भलारनि ते को ॾोरापो ऐं मयार न आहे ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत महिरबान आहे। अहिड़ीअ तरह उन्हनि माण्हुनि ते बि मयार न आहे जिन पाण अची तोखे चयो त तूं संदन सुवारिन लाइ बंदोबस्त कर ऐं तो चयो त मूं वटि सवारी न आहे जंहिं ते अव्हां खे जिहाद लाइ सवार कयां त मजबूर थी उहे हिन हाल में वापसि थियण लॻा जो संदन नेड़नि मां हिन ॾुख करे ॻोढ़ा ज़ारो ज़ार गड़ी रहिया हुआ त जेके अल्लाह जी वाट में ख़र्चीन सो खेनि मयसर न आहे, यानी जिहाद फी सबीलिल्लाह जी ताक़त नथा रखनि ऐं उन ई ॾुख ऐं
गम में सनन 6 छिजी पिया ऐं ज़ारो कतार रुअंदे रुअंदे वापस थिया। ॾोरापो ऐं मयार त रुगो उन्हनि ते आहे जेके मालदार आहिनि ऐं पोइ बि तोखां रुख़सत यानी इजाज़त या मोकल वठनि था त खेनि जिहाद खां माफ़ कयो वञे। उन्हनि पोइते विहंदड़ औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु विहण पसंदि कयो ऐं उन्हनि जी उन्हीअ बदअमलीअ जे करे अल्लाह संदनि दिलुनि ते मोहर हणी छॾी। पोइ उहे नथा ॼाणीनि त जिहाद जे सॾ ते न वञणु केॾो न वॾो गुनाह आहे। मुसलमानो जॾहिं तव्हां तबूक खां उन मुनाफ़िकनि ॾांहुं वापसि वरंदो तॾहिं तव्हां वटि उहे मुनाफ़िक तरह तरह जा बहाना ऐं उज़ुर पेश कंदा। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त बहाना न करियो, असीं तव्हांजी ॻाल्हि मूर न मञींदासूं। बेशक अव्हां जे समूरे हाल खां अल्लाह असांखे आगाह करे चुको आहे ऐं आईंदा लाइ बि अल्लाह ऐं संदसि रसूल तव्हां जे अमलनि खे ॾिसंदा। पोइ इहो न विसारजो त तव्हां उन रब ॾांहुं मोटाया वेंदा जेको हर ज़ाहिर ऐं बातिन या कुझु खूब ॼाणींदड़ आहे। तंहिं करे उहो ई तव्हांखे चङी तरह ख़बर ॾींदो जेकी कुझु तव्हां कंदा रहिया आहियो ऐं जॾहिं तव्हां उन ॾांहुं मोटंदो त जल्दी तव्हांजे साम्हूं अल्लाह जा कसम खणंदा तव्हां खाइन मुड़ी वञो ऐं दरगुज़र करियो सो खाइन मुड़ी वञो। बेशक उहे पलीत आहिनि ऐं संदन रहण जो ठिकानो जहन्नम आहे जेका संदन कई कमाईअ जी सज़ा आहे। उहे तव्हां वटि हिन लाइ कसम खणनि था त मना अव्हां खाइन राज़ी थियो, पोइ जे खणी अवी खाइन राज़ी बि थियो त बि अल्लाह कॾहिं बि फासिकनि खां राज़ी न थींदो। इहे बदवी यानी ॻोठाणा कुफ्र ऐं मुनाफ़िकीअ में ॾाढा सख़्त आहिनि ऐं संदन इहा आदत रही आहे त जीअं हू उहे शरई हदूं ई नथा ॼाणीनि यानी बेख़बर रहनि जेके अल्लाह पंहिंजे रसूल ते लाथियूं आहिनि ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायती दानाउ आहे। उन्हनि बदविन मां के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था सो तावान ऐं चटी सम्झनि था ऐं तव्हां मुसलमाननि ते ज़माने जी गर्दिश यानी फेरे जो इंतज़ार कनि था त जीअं तव्हां ते को ॾुखियो वक़्तु अचे त हू उन्हीअ सदक़ात ऐं ज़कात जे निज़ाम खां आज़ाद थी वञनि। पर हक़ीक़त में बुछड़ाईअ जो चक्कर ऐं गर्दिश त उन्हनि ते आहे ऐं यकीनन अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं उन्हनि बदविन में के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहिनि ऐं जेके कुझु ख़र्च कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह जे क़ुर्ब ऐं रसूल जी दुआऊं हासिल करण जो ज़रियो सम्झंदा आहिनि। हा बेशक उहो ख़र्च करण संदन लाइ क़ुर्ब जो सबबु आहे। अल्लाह खेनि अनकरीब पंहिंजी रहमत में दाख़िल कंदो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे।